नाज़रीन, हाई कोर्ट बार एसोसिएशन जे चूंडनि में नाम्यारो कानूनदान मामा यूसुफ लिगारी सदर चूंडिजी वियो। मामा यूसुफ लिगारी जी कामयाबी ते वकीलनि तरफ़ां ख़ुशीअ जो इज़हार। मामा यूसुफ लिगारी खे गुलनि जा हार पाराए खेसि मुबारकूं ॾिनियूं वयूं। हाई कोर्ट बार एसोसिएशन जे नए चूंडियल सदर मामा यूसुफ लिगारी समूरनि वकीलनि जा थोरा मञींदे चयो आहे त मूंखे वोट ॾेई सदर जे उहिदे ते कामयाबु कंदड़नि समूरनि वकील दोस्तनि जो एहसानमंद आहियां। हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन जे सालियानी चूंड 2023 जे गैर हतमी नतीजनि मूजिबि नाम्यारो कानूनदान एडवोकेट मामा यूसुफ लिगारी वॾी अक्सरियत सां वधीक वोट खणी सदर चूंडिजी वियो आहे। संदसि मुखालफ़त में बीठल सदारती उम्मीदवार एडवोकेट अयाज़ तुनियो हाराए वियो, जॾहिं त सेक्रेटरी जनरल ते मियां ताज मोहम्मद कीरो कामयाबु थियो आहे। संदसि मुक़ाबले में बीठल असगर मीर हाराए वियो आहे। अहिड़ी रीति नाइब सदर ते आसिफ शेख, ज्वाइंट सेक्रेटरी ते साजिद गोरड़, लाइब्रेरी ते अमरीन सियाल ऐं खज़ानची ते एडवोकेट जहांगीर पठान कामयाबु थियो आहे। हाई कोर्ट बार जे चूंडनि जे सिलसिले में सॼो ॾींहुं चहचुटो मतल रहियो। हैदराबाद हाई कोर्ट सां सलाड़ियल मुख़्तलिफ़ ज़िलनि मां वकीलनि पहुची वोट कास्ट कया, जंहिंमें मजमूई तौर ते 2700 वोटनि मां 1700 वोट कास्ट थी सघिया हुआ। पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रही। MMC जा नतीजा न अची सघिया हुआ। आख़िरी इतलाउनि ताईं वोटनि जी ॻणप जारी हुई।